ज़ादकार प्रेस क्लब सोबोदरे सहाफ़िन ऐं सॻियूं जे सहाफ़िन औरंगज़ेब पीरज़ादो, जमाल महमूद खोड़ो, फज़ल मोहम्मद मंगी, गुलाब सियाल, हाजी खान हिसबाणी, मज़हर मंगणेजो ऐं ॿियनि एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते सीनियर सहाफ़ी गुलाब सियाल ॿुधायो त अॼु सरकारी पुलिस मोबाइल नामालूम थाणे जे स्वार अहलकारनि मुंहिंजे वॾे भाउ शहज़ादो सियाल खे सॻियूं जे विच शहर मां तशदुद करे खणी खंभे गुम करे छॾियो आहे। जॾहिं त मूं सोबोदरो थाणे, अगड़ा थाणे, गंबट थाणे, हिंगोजा थाणे ऐं ज़िले खेरपुर जे मुख़्तलिफ़ थाणनि तां पुछा ॻाछा करे जितां मुंहिंजे भाउ जो को बि ॾस पतो न पियो मिले थो चए। सोबोदरो पुलिस ऐं सॻियूं पुलिस जो चवणु आहे त आयल पुलिस असां वटि कंहिं बि क़िस्म जी एंट्री न कराई आहे। हिन चयो त मुंहिंजे भाउ शहज़ादो सियाल ते किथे बि कंहिं बि क़िस्म जो न को केस दाख़िल आहे, न वरी कॾहिं हुनजे मथां NC दाख़िल थी आहे। पुलिस जी अहिड़ी वहशाणी कार्रवाई ख़िलाफ़ सॻियूं जे छहरियुनि एहतिजाज पिणु कयो आहे ऐं सहाफ़िन घुर कई आहे त सहाफ़ी गुलाब सियाल जे भाउ शहज़ादो सियाल खे आज़ादु कराए बिला जवाज़ खंबींदड़ अहलकारनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। औरंगज़ेब पीरज़ादो सोबोदरो।